सियासी समाजी शख्सियत एडवोकेट सैयद शफकत अली शाह की हिदायत तहत सखर ऑफिस में 6 सितंबर यौम दफ़ा के सिलसिले में पाक फौज के शहीदन के साले सवाब लाए कुरान ख़वानी और दुआ तकरीब को ठाई वई। दुआ तकरीब में मुल्क की सलामती खुशहाली समेत 1965 की जंग में जानियूं कुर्बान करे पाकिस्तान की हिफाजत कई और दुश्मन के भजन ते मजबूर किया। उन्हनि शहीदन लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं जॾहिं त 65 के गाज़िन के भेटा पेश कई वई। उन मौके ते दुआ तकरीब में मौजूद माण्हुनि जो चवण हो त पाकिस्तान की फ़ौज दुनिया के बहादुर फ़ौज है जंहिं हमेशा वतन की हिफाजत लाइ लाजवाल कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पाकिस्तानी कौम पाक फ़ौज के इज़्ज़त ऐं एहतराम की नज़र से ॾिसे थी छाकाणि जो पाक फ़ौज सरहदुनि की हिफाजत करण सां गॾु कुदरती आफ़तुनि ऐं छॿे ॾुखे वक़्त ऐं मुश्किल में अवाम की मदद कई है। आख़िर में पाकिस्तान जिंदाबाद पाक फ़ौज जिंदाबाद जा नारा पिण हयां पिया। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स के लिए असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची